जिंद कदे अबाणे वतन दा ये मुझी सिंध मका घोया कदी जिंद कदे अबाणे वतन जी अज एकता अमन ऐं खुशहाली जो ॾींहुं आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांजा सिंध ऐं हिंद जो हिंद मां बि असांजा दोस्त असांजा पंहिंजो सिंधी हिते असां सां गॾु आहिनि। असांजी ख़ुशनसीबी आहे जो की ॾींहं ते घोटकीअ में उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु कीअं था महसूसु कयो तव्हां अॼु हिते एकता जो ॾींहुं मल्हायूं पिया असां सिंधी अमन ऐं खुशहाली जो ॾींहुं आहे? ॾाढो सुठो, असांखे ॾाढो सुठो थो लॻे। तव्हां सभिनीनि जो प्यार असांखे ॾाढो सुठो लॻे थो पियो। ऐं ॿियो शरीर जी थोरी परेशानी आहे पर एतिरी कृपा थिए थी साईं जी त सोल्यूशन पंहिंजो पाण दूर करे थो छॾे असांखे। कीअं तव्हां सिंधो ऐं हिंदो पर तव्हांखे कीअं सिंध यादि ईंदी आहे? छो न ईंदी यादि। इहा वॾनि जी भूमि आहे, असांजे संतनि जी भूमि आहे। टुकड़े टुकड़े में संत जी ॼण त स्थापना थियल आहे। असांखे ॾाढो सुठो थो लॻे न पाकिस्तान में। बसि ॿियो असांखे कोई दिक़त न आहे हिते। ऐं असांजे हिते छा आहे, कहिड़ो शहर आहे? घोटकी। जेको घोटनि जो शहर आहे। हाँ, घोटकी घोटनि जो शहर आहे त असां बि त घोट जेको मोड़ ॿधंदा आहिनि उहे घोट। अच्छा, उहे घोट। अच्छा 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 चलो। हिते ॾाढो बढ़िया थो लॻे ऐं हिते जा माण्हू ॾाढा प्यारा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, बढ़िया आहिनि। पाकिस्तान ॾाढो असांखे वणियो आहे, असां वरी ईंदासीं। तव्हां ॾाढो ज़बरदस्त परफॉर्म कयो। अहिड़ो गानो ॻायो सिंध मुंहिंजी जीअं पोइ असां काॾे वेंदासीं, असां बि त जींदासीं, सभिनीनि खे ॾियारींदासीं। हा, हे सिंधियुनि जो प्यार, पाकिस्तान जो प्यार काथे मिलंदो? काथे न ॾिठेसीं। जेको हिते प्यार है वो संसार में काथे कोन्हे वे। सरकार हिकु थी वञणु खपे। हिंदुस्तान पाकिस्तान जी वीजा भी तुरंत मिले, दिक्कत न थिए कंहिंखे बि। कोई हिते ख़राबी कोन्हे। माण्हू खाली पीली बदनाम करे छॾे न पाकिस्तान खे। अच्छा, तव्हां सम्झो था त जीअं वाघा बॉर्डर आहे अहिड़े नमूने सां असांजो जेको थर वारो बॉर्डर उहो मां ॾिठो कोन्हे। खुलणु न खपे, मगर जेकी कठिनाई आहिनि उहे कठिनाइयुनि खे थोरो घटि करणु खपे। जेकी पूछताछ इंक्वायरी है उनको थोरो घटि करणु खपे, करणु ज़रूरु खपे। सिंध ॾाढी सुठी शइ आहे। असांखे सिंध वणी, सिंध जो प्यार वणो। हिते हर शइ सुठी आहे, कोई माहौल ख़राबु कान्हे को। असां चाहियूं था कि सिंध में अमन रहे, सुठो रहे। असांखे बि मौज मस्ती हिते मिलंदी रहंदी आहे। पाक आहे त तव्हां अॼु 8 डिसंबर ते आया जो एकता जो ॾींहुं आहे त कोशिशि कंदा त ॿीहर बि जॾहिं इहो जथो हुजे त 8 डिसंबर ई हुजे। हा भले, तव्हां रिक्वेस्ट कंदा आहियो उन्हनि खे त असांखे वीजा उन में मिलंदी। न चवंदासीं त पोइ न मिलंदो। हर 8 दिसंबर ते हिते हुजूं। अल्लाह ताला सां इहा दरख़्वास्त है, हर 8 दिसंबर हिंदुस्तान में कोशिशि कंदासीं कि 8 दिसंबर जो सिंधी भाउरनि जो मल्हायो वञे। जीअं तव्हां हिते मल्हाईंदा आहियो तीअं असां बि हुते मल्हायूं। जी 8 डिसंबर एकता अमन ऐं खुशहाली ॾींहुं जे इब्तिदा में ई असांजे जेके हिंद जा दोस्त उन्हनि पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार कयो। इन्हनि इहो ऐलान कयो त 8 डिसंबर भारत में बि मल्हायो वेंदो। कैमरामैन यूसुफ मंगी सां गॾु अलावर बोज़ार, KTN न्यूज़, घोटकी।